अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम कला खेतर में इरशाद जागीरानी अवां जी खिदमत में हाज़िर आहे। महफ़ूज़ तो शायरी रुगो काफ़ी ऐं रदीफ़ जी बंदिश ते ॿधल ख़्यालनि जो नालो नाहे, बल्कि शायरी त हिकु नदीअ वांगुरु हूंदी आहे ऐं उहा नदी जंहिंजे लाइ चयो वेंदो आहे त उहा नदी भली बंदनि जे विच में हुजे या बंदनि खां आज़ादु हुजे, ॿाहिरि हुजे, पर उन नदीअ खे पंहिंजी हिकिड़ी मख़सूस रवानी हुजे थी ऐं उन रवानीअ में उहा नदी वहंदी रही आहे। शायरी खे पंहिंजो विरासती हक़ु सम्झंदड़ शाइर ऐं नक़ाद शायरीअ जी हिकिड़ी सघारी सिन्फ़ आज़ादु नज़्म खां न रुगो इनकार कंदा रहिया आहिनि, पर उनखे तख़लीक़ी अदब में बि का ख़ासि जॻह ॾियण खां लवाईंदा रहिया आहिनि। हालांकि ॾिसिजे त आज़ादु नज़्म जी सिन्फ़ ॾाढी सघारी थिए थी ऐं सुहिणी बि थिए थी। आज़ादु नज़्म जी शुरूआति 19वीं सदीअ में चवनि था त फ्रांस खां थी हुई ऐं फ्रांस जे शाइरनि हिन सिन्फ़ खे तमामु घणी हथी ॾियारी ऐं पोइ उतां जे शाइरनि तमामु घणो इन सिन्फ़ ते लिखियो ऐं उनखां पोइ जॾहिं इहा सिन्फ़ अमेरिका में पहुती त उतां जे शाइरनि बि हिन सिन्फ़ जी तरक़ीअ में पंहिंजो पंहिंजो किरदारु अदा कयो। ख़ासि तौर ते हिन सिन्फ़ खे जंहिं शाइर हथी वठाई उनजो नालो आहे T.S. एलिट। ऐं जॾहिं वरी पाण उर्दू में अचूं था त उर्दू में सभ खां पहिरियां आज़ादु नज़्म मीर इस्माइल मरेठी लिखियो, उनखां पोइ तसद्दुक़ हुसैन ख़ालिद बि अची वञे थो, राशिद मीराजी, ऐं तमामु घणा अणगड़िया नाम अचनि था जिन आज़ादु नज़्म ते तमामु घणो कमु कयो ऐं उन्हनि जा तमामु घणा शाइरी मजमूआ बि आया या उन्हनि तमामु घणियूं तहरीरूं बि लिखियूं जेकी असां अमां तक़रीबन पढ़ंदा रहंदा आहियूं। पंहिंजे मुताले में उन्हनि नज़्मनि खे असां आंदो आहे। पर जेकॾहिं पाण सिंधी जो ज़िक्र कयूं त चवनि था त मियां सरफराज़ कलोड़े पहिरियां नज़्म लिखियो हुयो ऐं पाण साञा वंदनि सां जॾहिं मिलूं था, पाण सुठनि माण्हुनि सां जॾहिं मिलूं था, पाण अकुल वारनि माण्हुनि सां जॾहिं मिलूं था, पाण अदब वारनि माण्हुनि सां जॾहिं मिलूं था त उन्हनि खां इहा परूड़ पवे थी त आज़ादु नज़्म जो पहिरियों शाइर शमशेर उल हैदरी आहे। कमर शहबाज़ हिकु हंधि ॼाणायो आहे, हिकु हंधि लिखियो आहे त आज़ादु नज़्म सभ खां पहिरियां शमशेर उल हैदरीअ लिखियो ऐं जेकॾहिं शमशेर उल हैदरीअ खे सिंधी आज़ादु शाइरीअ जो अबो सॾियो वञे त इन में को बि हर्ज न आहे। पाण अॼु आज़ादु नज़्म ते ॻाल्हाईंदासीं ऐं आज़ादु नज़्म जी वाद वेझ थिए थी। अॼुकल्ह नौजवान तमामु घणो आज़ादु नज़्म खे लिखनि पिया ऐं आउं जेतिरे ताईं पढ़ंदो थो अचां त मूंखे ईअं महसूसु थिए थो त आज़ादु नज़्म ॼणो त लिखणु सवलो बणिजी वियो आहे। सवलो आहे, इलाही ॾुखियो आहे, उन ते पाण ॻाल्हाईंदासीं। आज़ादु नज़्म ते बि ॻाल्हाईंदासीं, पाण गज़ल ते बि ॻाल्हाईंदासीं, पाण वाईअ ते बि ॻाल्हाईंदासीं, पाण मुख़्तलिफ़ सिन्फ़ुनि ते ॻाल्हाईंदासीं, नातिया शाइरी ते बि ॻाल्हाईंदासीं। अॼु असांजे स्टूडियोज़ में जिन ख़ूबसूरत शाइरनि असां सां गॾु हिते असांखे जॉइन कयो आहे, असांजी कोठ ते जेकी आया आहिनि उन्हनि महिमाननि जो आउं थोराए थो आहियां। सभ खां पहिरियां जेको महिमान असां सां गॾु वेठो आहे, बल्कि ॿ महिमान गॾु ई वेठा आहिनि, पर उन्हनि जो तारुफ़ करण खां पहिरियां हिकिड़े महिमान जा ॿ चारि किताब बि आयल आहिनि त दिलि चवे थी उन्हनि किताबनि जो तारुफ़ बि अवां सां करायां। हिकिड़ो किताबु मुंहिंजे हथ में जेको आहे उहो आहे दिलदार वॾी शइ आहे। दिलदार वॾी शइ आहे। हिन किताब जो लेखक आहे नौजवान शाइर न खणी चऊं पर नई टहीअ जो शाइर चऊं ईअं बि न, पर सीनियर शाइर चऊं त इहा ॻाल्हि सुठी लॻंदी। असांजो ख़ूबसूरत शाइर पिरियांची लोहे जो सरमन सिंधी जे ॻोठ जो सजाद मीरानी साहिबु हिन किताब जो ख़ालिक़ आहे। दिलदार वॾी शइ आहे ऐं उनखां पोइ ॿियो किताबु आहे मां तुंहिंजो आहियां ऐं सजाद मीरानी साहिबु बिल्कुलु असांजो आहे ऐं अॼु असां वटि स्टूडियोज़ में मौजूदु आहे। उनजो तारुफ़ अवां सां मां कराए चुको आहियां, पर हिन वक़्तु उनजे किताबनि जो तारुफ़ अवां सां करायां पियो। जियारियो जिन नातिया शाइरी बि साईं जन लिखी आहे सजाद मीरानी। पाण शाइरी जी दुनिया में सजाद मीरानी सॾियो वेंदो आहे, पर उनजो असली नालो आहे ग़ुलाम हुसैन मीरानी। पाण उस्ताद बि आहिनि, बल्कि उस्ताद रहिया आहिनि, हाणे त रिटायर आहिनि, पर शाइरीअ खां अञा रिटायर न आहिनि थिया। पाण अञा ताईं ख़ूबसूरत शाइरी तख़लीक़ कंदा रहनि था। उन सां गॾु ॿियो नौजवान शाइर बि आहे, कालम निगार बि आहे। उनजा तमामु घणा कालम असां पढ़ंदा आहियूं ऐं जॾहिं बि लिखंदो आहे सुहिणो लिखंदो आहे। उन जूं तहरीरूं जॾहिं बि आउं पढ़ंदो आहियां त दिलि चवंदी आहे त पढ़ंदो ई रहां उन जूं तहरीरूं। असां भली कार चऊं था रोशन शेख साहिब खे। साईं ख़ुशि आहियो, तबियतूं ठीकु आहिनि, मज़े में? ऐं साईं सजाद मीरानी साहिब ख़ुशि आहियो, तबियत ठीकु आहे तव्हांजी? ख़ैरु मज़े में। वॾी महिरबानी तव्हांजी, तव्हां पंहिंजो क़ीमती वक़्तु सीड़ाए हिते पहुतो। हिकिड़ो सुवालु रिवाजी थींदो आहे ऐं उन सुवाल मां ॼाण मिलंदी आहे। अक्सर आम असांजा जेके ॾिसंदड़ आहिनि उन्हनि खे उन सुवाल सां तमामु घणी दिलचस्पी बि हूंदी आहे। सभ खां पहिरियां उहो सुवालु मां रोशन शेख साहिब खां करणु चाहींदुसि त कीअं तव्हांखे इहो ख़्यालु आयो त आउं लिखी बि सघां थो ऐं उहा कहिड़ी उमिरि हुई, उहो कहिड़ो ॾींहुं हुयो, उहो कहिड़ो वक़्तु हुयो जॾहिं तव्हां पंहिंजी पहिरीं तहरीर लिखी ऐं लिखण जो मरहलो किथां खां शुरू थियो ऐं कीअं इहो सिलसिलो हलंदो रहियो? सभ खां पहिरियां त जॾहिं आउं गवर्नमेंट हाई स्कूल पिराल में पढ़ंदो हुउसि त उन टाइम में असांजो उस्तादु असांखे पढ़ाईंदो हुओ नेमत लाइ सोलंकी साहिबु। अच्छा। उहो ड्राइंग टीचर बि हूंदो हुओ असांजो ऐं सुठो नात ख़्वान बि आहे सिंध जो। पोइ हिकु दफ़े मूंखे साईं हिकिड़ी नात ते ॾाढी वणी वई। पोइ मूं साईं खे चयो त साईं मां नात ते स्कूल में पढ़ंदुसि। स्कूल में छा थींदो त क़ौमी तराने खां पोइ नात पढ़ी वेंदी। सही। ईअं ई मूं नात पढ़ी। ॿिए ॾींहं ते वरी स्टेज ते वरी साईं क़ौमी तराने लाइ बि घुरायो ऐं अख़बारुनि सां चाह वधियो
मुंहिंजे पाड़े में मुंहिंजो हिकिड़ो ख़ूबसूरत नज़मनि जो शाइर हूंदो हबीब साजिद। जी पोइ हबीब साजिद वरी जीअं ॻोठो मोटंदो हो लूटी करे त पोइ शाम जे पहर में मूंसां मिली वेंदो ऐं अक्सर ॿाहिरि हिकिड़ी अच्छा हबीब साजिद उहो हुते न जंहिं लिखियो हुयो त उनजो हिकिड़ो नज़्म आहे उनजी ॿ चारि सुठियूं मूंखे यादि अचनि थियूं त वज़ीर आज़म उहो थींदो जेके उहो ख़ूबसूरत छोकिरी वोट ॾींदी उन सां तव्हां मिलियो जी हा। पोइ उन खे मूं हिकु ॿ शइ ईअं कची फुकी ॾेखारी हुन चयो हीअ ख़ूबसूरत तुंहिंजा नज़म हाणे मां इन दौरान हबीब जा नज़म तक़रीबन पढ़ी वरिता। पोइ ईअं ई मुंहिंजो नज़म लिखण ॾांहुं हिकिड़ो ज़हन हले पियो। पोइ शाम थींदी हुई या सुबुह थींदो हबीब ईंदो मां स्कूल वेंदुसि पोइ हबीब खे नज़म ॾेखारींदोसि। पोइ हबीब कॾहिं कॾहिं वरी नज़मनि में मूंखे हिकु ॿ तरह ॾिने। अच्छा ત્યારે हिन मौज़ूअ ते हालांकि तरह ई गज़ल में थींदी आहे जी ऐं इहो अजीब हुयो त हुन मूंखे तरह ॾिनी त तरह हिन हिते कुझु बि थी सघे थो। हिते कुझु बि थी सघे थो कोई चवंदा आहिनि हिते नज़म लिखो मूं लिखियो हिते कुझु बि थी सघे थो। उहो कीअं लिखियो हो थोरो असांखे हिते कुझु बि थी सघे थो। जी आईना पथर हणी सघनि था। वाह आसमान में ज़लज़लो हटी सघे थो या ज़लज़लो अची सघे थो ऐं बंदूक मां गुलाब फायर करे सघिजे थो। हिते कुझु बि थी सघे थो। गिटे मथां लॻल ज़ोरदार चमाट टहक ॾियारे सघे थी। वाह वाह ऐं सुबुह सुबुह सां गरम लुड़कनि सां पंहिंजो मुंहुं धोई सघिजे थो। वाह हिते कुझु बि थी सघे थो सोचंदे बंदिश न आहे। शाइर पंहिंजी शाइरी तोबुनि खां ॻाराए सघनि था। हा 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 ऐं हिते कुझु बि थी सघे थो सोचंदे बंदिश न आहे या तूं जेको सोचे सोच सचिनी मुंहिंजी सोच तमामु महदूद आहे मां तोखां सां कुझु बि सोचे नथो सघां। वाह 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 ॾाढो सुहिणो ॾाढो सुहिणो। पोइ इहो तव्हांजे लिखण जो इहो लिखण जो हलियो जी ईअं वरी अख़बारुनि में बि इहो सिलसिलो शुरू थी वियो लिखण जो। पोइ हिकु दफ़े असांजो साईं शबीर निज़ामाणी हिकिड़ी अख़बार में हूंदो उन चयो त यार तूं नज़म त ख़ूबसूरत लिखे थो ऐं जेकर तूं कालम बि लिखी ॾे। वाह ईअं ई वरी पहिरियों दफ़ो हिकिड़ो कालम लिखियोसीं लीड कालम लॻी वियो आसमान ते उॾूं पिया। वाह वाह यार अख़बार में कालम लॻी वियो हिकु हिकु अख़बार ॾेखारियूं पिया। पहिरीं मुराद त ॾाढी प्यारी हूंदी आहे मज़ो बि ईंदो आहे मज़ो बि ईंदो आहे। सम्झां थो 3-4 अख़बारूं वरितियूं हूंदियूं सही अलाए केतिरियूं अख़बारूं वरितियूं सही आसमान ते उॾूं पिया ॼणो त माना हिन दुनिया खां असां कटिजी वियासीं। पहिरीं तकलीफ़ वरी साईं शबीर निज़ामाणी हिमथायो त बाबा अञा तूं बहितर लिखी सघें थो। ईअं असांखे नज़मनि जी दुनिया में इन खां पोइ वरी साईं पिराले में साईं सजाद मीराणी जो साथ मिलियो जेको अदबी संगत पिराले में मूंखे खणी आयो हुते हिकिड़े प्राइवेट स्कूल में पढ़ाईंदो हुउसि। अच्छा साईं मुनीर सोलंगी साहिब जो वरी साथ मिलियो। मुनीर सोलंगी साहिब वॾो रकाब हुयो। साईं मुनीर सोलंगी चवंदो त नसरी नज़म लिखंदड़ शाइरी न आहिनि। हा इहो अञा ताईं चवनि था अञा ताईं चवनि था। मां हिन बेस ते थोरो अचणु थो चाहियां। हिन ते बेस कयूं था पाण पर तव्हांजी इहा ॻाल्हि जेकॾहिं पूरी थी आहे त मां साॻी ॻाल्हि सजाद मीराणी साहिब भले भले हा बिल्कुलु राज़ी आहियां। सजाद मीराणी साहिब तव्हां कॾहिं खां लिखणु शुरू कयो जॾहिं रोशन जी उमिरि में हुया? हा हा रोशन जी उमिरि खां बि अॻु में। अच्छा हा मां सम्झां थो रोशन ॼायो बि न हूंदो। असां 84 में ॼायो त साईं हुन दौरान लिखणु मुंहिंजे ख़्याल में ईअं ई नातिया शाइरी ॿुधण जे हवाले सां त मां चवंदुमि यार मां बि जेकर ईअं ई लिखां। हा ऐं शुरूआती दौर में कंहिंजी नातिया शाइरी ॿुधी पहिरियां जंहिं तव्हां इंस्पायरेशन वरिती? साईं मौलाना अब्दुल्ला चांडियो ऐं साईं सलीम गाड़वी। सलीम गाड़वी सरकश जो सरकश जो वाल साहब। सलीम साहिब जो हिकिड़ो शेर आहे त मुरकण जी वञण वक़्तु इनायत न करी हलो। हा हा जी उन्हनि जी जेको आहे सो इहा नातिया शाइरी ॿुधी करे पोइ मां चयो त यार मां जेकर अहिड़ियूं शयूं मां बि लिखां। अच्छा पोइ इब्तिदा तव्हांजी अलाह जे नाले सां थी आहे? कुझु शयूं लिखी मां साईं सलीम गाड़वीअ ॾे वेंदो हुउसि। अच्छा साईं खां इस्लाह वठंदो हुउसि। पोइ कुझु मुशाइरनि में बि वञणु थियो ऐं काफ़ी मुशाइरनि में जॾहिं वियासीं पोइ पहिरियों जॾहिं शेर पढ़ंदा हुआसीं त थोरो ईअं सीनियर शाइर हूंदा हुआ त डिॼंदा बि हुआसीं जी पर पोइ हिकिड़ो अहिड़ो बि शाइर हुयो जेको शेर पढ़ी लहंदा हुआसीं त तंहिं महिल ई सॾु कंदो आहे हेॾे अचु उते ई असांखे इस्लाह करे ॾींदो ऐं पोइ ॾाढी दिलि ख़ुशि थींदी। साईं नदीम अंसारी। नदीम अंसारी साहिब? हा अच्छा उहो तमामु बहितरीनु तमामु उस्ताद शाइर हो। ऐं पोइ जॾहिं मां पुख़्ती शाइरी मुंहिंजी थी वई त साईं सलीम चयो त तव्हां वटि हिकिड़ो आहे तमामु बहितरीनु शाइर आहे ऐं शाइर न उस्ताद शाइर आहे। अच्छा साईं हलीम सिंधी। सही। तव्हां पंहिंजी शाइरी उन खां जेको आहे सो इस्लाह करायो कोट मीर मोहम्मद शहर जो उनजे नसरी निसाबी किताबनि में बि उनजी शाइरी हूंदी हुई। बिल्कुलु रोसी सो त भई जेसीं ताईं तालुक़ु आहे न इन जो नसरी नज़्म जो नसरी यानी नसुर आहे त नज़्म छा आहे मां उनखे चवंदुसि भले मूंसां इख़्तिलाफ़ राय रखो त मां चवंदुसि हिनखे फ़िक्री नज़्म चओ
छो त हुन में फ़िकुर थो समाइजे न, ख़्यालु थो समाइजे। नसरी नज़्म में वरी कॾहिं कॾहिं जेको आहे रवानी जेका आहे वज़न रवानी त उहा असांजी थींदी आहे आज़ादु नज़्म में, नसरी नज़्म में रवानी न थींदी आहे। अच्छा, हा, उहा आज़ादु नज़्म में रवानी थींदी आहे। फ़िक्री नज़्म चऊं तव्हां? हा, मां हिनखे चवंदुसि हिनखे तव्हां फ़िक्री नज़्म। अच्छा, तव्हां नसरी नज़्म लिखिया पोइ? मां नसरी नज़्म आज़ादु नज़्म जेको आहे सो मां जो जेको आहे आज़ादीअ सां ॻाल्हि, उहो जेको आहे सो रवानीअ सां बि आहे। सही, जेकॾहिं थोरो चओ त मां तव्हांखे ॿुधायां, पर उहो जेको आहे साईं भला हाणे जेकॾहिं ॻाल्हि इहा आहे त पोइ ॿुधायो भला। आज़ादीअ सां ॻाल्हि। जी। वाट ऊंधे में लाट ॾिठी मूं, हा, वरतियूं वई पे वाट ॾिठी मूं, दिलि झले मूं सुवालु कयो ही तुंहिंजो नालो शाहे प्यारी, हर अदा अथई ॾाढी प्यारी, जेकर मूंसां साण हली पियो जीवन मूंसां साण रही पियो, चयाईं मुंहिंजो नालो आज़ादी आहे। अच्छा, मुंहिंजो नालो आज़ादी आहे, मूंखे जे तूं माणे प्यारा पंहिंजे घर में आणे प्यारा, रत जी मेहंदी हणी पवंदई, रत जी मेहंदी हणी पवंदई, दिलि कुशादी करणी पवंदई, क़दम क़दम ते थाणा ईंदा, फाहा ईंदा, घाणा ईंदा, कई दग में काणा ईंदा, झले हथ में नाणा ईंदा। वाह 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 वाह। मतां तुंहिंजी दिलि हिरकी पए, मतां तुंहिंजो मन छिरकी पए, पोइ मूंखे तूं दग में रोले, विकिणे वेही वाट ते ॿोले, उन लाइ पहिरियों दोदे खां पुछ। वाह, उन लाइ पहिरियों दोदे खां पुछ, ओशो खां पुछ, हेमूअ खां पुछ, जिन वटि मुंहिंजो मान मथाऊं, जिन वटि मुंहिंजो शान मथाऊं, जेकी मुंहिंजा मंगो साईं, जिन सां मुंहिंजा संगो। वाह वाह। इन में रवानी बि आहे। अच्छा, इहो आज़ाद नज़्म आहे? इहो आज़ाद नज़्म इन में काफ़ी त आयो माणे अची थो वञे न साईं, अची वियो त पोइ इहो आज़ाद त न थियो, इहो त काफ़ी पाबंद नज़म बि न थियो। इनखे नज़म कोड़े सघे नज़म चई सघे थो, पर पोइ बि जेको आहे सो इहो आज़ाद नज़म वारी सिंफ में थो अचे, सफ़ा पाबंद नज़म वारी में हुन में। अच्छा, पोइ पाबंद नज़म ऐं आज़ाद नज़म में कहिड़ो फ़र्क़ु आहे भला? पाबंद नज़म जेको आहे उन में जेको आहे जीअं नज़म आहे उन में हिकिड़ो ई, जीअं आज़ाद हिनखे मां आज़ाद नज़म थो चवां, नज़म माना उन में हिकिड़ो ई जेको आहे तख़य्युल ख़्यालु हिकिड़ो ई हले आख़िर ताईं, नज़म उनखे चइबो आहे। ख़्यालु त इन में बि हिकिड़ो ई हलियो पिए। हा, हिकिड़ो ई हलियो पिए, पर इहो आज़ाद नज़म तव्हां चओ हिन में जेको आहे सो थोरो माना मिसाल जीअं चयाईं मुंहिंजो नालो आज़ादी आहे, मूंखे जे तूं माणी प्यारा, हिन में 3 सिटरूं 2 सिटरूं काफ़िया मिलनि था, वरी मूंखे जे तूं माणे प्यारा, जे तूं ॼाणे प्यारा, काफ़ियो जेको मिलंदो रहियो, त इनखे त पाण नज़म चऊं। कंहिं में वरी 2 सिटरुनि में आहे, किन में वरी 3 सिटरुनि में आहे, किन में आहे ई कोन हिकु सिट आहे। मतिलबु इहा आज़ादी इहा आहे त कॾहिं 2 सिटरुनि में कॾहिं 3। बाक़ी नसरी नज़म खे मां चवंदुसि त जेकर हुनखे फ़िक्री नज़म कोठे, छो त हुन में फ़िकुर समायल आहे। शाइरीअ में 2 आहिनि, हिकिड़ो आहे फ़िकुर, ॿियो आहे फ़न। हाणे जेकॾहिं फ़न बि आहे, फ़न जेको आहे सो असांजे शाइरीअ में फ़नी लिहाज़ खां उरूज़ वारी शाइरी ऐं शंद विद्या, असांजे लतीफ़ सरकार जेको आहे सो शंद विद्या ते शाइरी कई, हुनजी शाइरी जो कुल 2 सिन्फ़ूं, या वाई या बेत। सही, इहे 2 शयूं लिखियूं अथई साईं। बाक़ी ऐं उनजी शंद विद्या ते आहे उनजी जेको आहे सो मात्राउनि जी शाइरी। अच्छा, हाणे हो त पंहिंजो आफ़ाक़ी शाइर हुयो, साईं लतीफ़ सरकार जहिड़ो त को थी कोन थो सघे। दुनिया जा 2 शाइर आहिनि जिन पंहिंजे शाइरीअ खे क़ुरान सां भेट ॾिनी आहे। सही, हिकिड़ो साईं लतीफ़ सरकार चयो आहे, जेतो बेत भायां से आयतूं आहिनि, ऐं ॿियो मौलाना रूमीअ, हस्ते क़ुरान दर ज़बान पहलवी, मुंहिंजी शाइरी क़ुरान अथव फ़ारसी ज़बान में। मतिलबु उन शाइरीअ में हिकिड़ो सलीक़ो आहे ज़िंदगी गुज़ारण जो, सभु कम अचनि था, भलाईअ जा, नेकीअ जा, चङाईअ जा मैसेज आहे हुन में। अच्छा, रोशन शेख साहिब खां पुछा कंदासीं, तव्हां जेको नज़म ते पाण वरी ॻाल्हायूं, तव्हां नज़म जा शाइर आहियो, सो नज़म जेकी तव्हां लिखंदा आहियो उहे पंहिंजे ख़्यालनि जे हिसाब सां लिखंदा आहियो, जेका दिलि में उण तुण थींदी आहे, मुआशरे में का तब्दीली ईंदी आहे, सबबु कहिड़ो बणिबो आहे तव्हांजे नज़म लिखण जो? सुनी शायदि नज़म खे वरी इंग्लिश में प्रोस पोएट्री कोठियो वेंदो आहे, यानी कि नसीर नज़म हिकिड़ी अहिड़ो लफ़्ज़नि जो मजमूओ आहे जंहिंजी क्लाइमेक्स ॾाढी शिरकाईंदड़ हुजे। सही, यानी माण्हू क्लाइमेक्स ते पुॼे त उन खां शिरक निकिरी वञे त यार हीअ त कहर जी शइ ॾिनी आहे। ऐं जेके बि मूं अॼु ॾींहं ताईं मुंहिंजे नज़मनि में, हाणे मुंहिंजी सारा शगुफ्ता मुंहिंजी पसंदि जी नज़म आहे, नज़मनि जी शाइर आहे। सारा शब्द जो किताबु आहे आंखें, ऐं उन में एॾा हुनजा ज़बरदस्त नज़म आहिनि। जीअं सारा शगुफ्ता नज़म में तर्जुमो आहे त मूं इंसान ऐं मिटीअ खे हमेशह मुख़्तलिफ़ रंगनि में ॾिठो आहे। वाह, हाणे उहा हिकिड़ी नज़म जी उनजी हिकिड़ी सिट रही आहे सिर्फ़ु। सारा शगुफ्ता ईअं बि चयो त मुंहिंजियूं अखियूं 2 जाड़ियूं भेनरियूं, हिकु तो वटि हिकु मूं वटि। वाह वाह वाह। हाणे इनखे तव्हां काॾे कंदो, एॾो कमाल जो ख़्यालु आहे। ऐं वरी असांजो हिकिड़ो ॿियो नई टही जो नौजवान शाइर आहे नियाज़ नदीम, हुनजो हिकिड़ो नज़म आहे त ॻाढ़े चप ते कारे तिर जी निशानी तूं छा ॼाणी। वाह वाह वाह। हाणे केॾो हिकिड़ो कमाल थी वियो मुख़्तसिर लफ़्ज़नि में। ईअं वरी मुनवर सिराज जो मिसाल, मुनवर सिराज जी शाइरी पाण ॿुधूं था। हाणे वक़्तु थियो आहे हिकिड़ी ब्रेक जो,
सो नाज़रीन असां सां गॾु रहिजो, तमामु घणा सुहिणा नज़्म बि तव्हांखे ॿुधाइण वारा आहियूं, तमामु घणा सुहिणा महिमान सुहिणा शाइर असां सां गॾु आहिनि। कला खेत्र अञा जारी आहे, वंझो किराना असां सां गॾु रहिजो। मिलूं था नंढड़ी साईअ खां पोइ। कला खेत्र में हिकु भेरो वरी अव्हांखे भलीकार चऊं था। अॼु कला खेत्र में सिंध जा ॿ सुहिणा शाइर असां सॾाया आहिनि ऐं उहे कुर्ब जा क़दम भरे कला खेत्र में शामिल आहिनि। अॼु हिकिड़ो शाइर आहे सजाद मीरानी साहिबु ऐं ॿियो नज़्म जो शाइर आहे ख़ूबसूरत शाइर रोशन शेख ऐं उनजो तारुफ़ तव्हां सां थी चुको। पाण जितां ॻाल्हि खे छॾियो हुयोसीं उतां ई वरी ॻंढींदासीं। तव्हां का नज़्म जी ॻाल्हि पे कई। सिराज जो हिकिड़ो मुख़्तसिर नज़्म आहे त अॼु तूं मुंहिंजे हर सवाल जे जवाब में हा थी करे, एॾी नाराज़गी आहे। वाह वाह वाह, अॼु तूं मुंहिंजे हर सवाल जे जवाब में हा थी करे, एॾी नाराज़गी आहे। हाणे मुख़्तसिर नज़्म, हाणे इन जो ख़्यालु ॾिसो, हाणे इन में फ़िक्र आहे, ख़्यालु मक़सदु आहे त हाणे इहो जेकॾहिं पाबंद शाइरी में नथो समाइजी सघे त इहो फ़िक्र काॾे वञे। हुन कंहिं बि घाड़ेटे में जेको आहे हुनखे आणे छॾियो, हुनखे जेको आहे सो फ़िक्री ॿिनि सुठनि में सॼी ॻाल्हि पंहिंजो ख़्यालु ईअं त अॼुकल्ह शार्टेज जो दौर बि थियो। हाणे कहाणियूं बि ॾिसो, मुख़्तसिर कहाणियूं थियूं लिखियूं वञनि, तवील नज़्म तवील कहाणियुनि खां बनिस्बत त मुख़्तसिर 5-8 लाइन में हुन में मैसेज अची थो वञे, सॼो समाजी पहलू अची थो वञे। हाणे हिन सिर्फ़ खे पहिरियों अदब लतीफ़ बि कुझु वेंदो हुयो। अच्छा, हिनखे पोइ वरी शेख अयाज़ हिनखे नालो ॾिनो नसरी नज़्म जो। शेख अयाज़ साहिबु हुनखे नालो ॾिनो नसरी नज़्म जो। ऐं पाण बि शेख अयाज़ जे उमिरि जे आख़िरी हिसे में जेको हुन दुआउनि जो किताबु लिखियो, उन में कहर जूं दुआऊं न आहिनि ऐं उन जूं तव्हां दुआऊं पढ़ो त तव्हांखे ख़बर पइजी वेंदी त नसरी नज़्म खे जेके शाइर नथा मञनि, हाणे उनजो हिकिड़ो पंहिंजो फ़िक्र आहे। जीअं मूं साईं मुनीर सोलंकी जी ॻाल्हि कई त चऊं त नसरी नज़्म लिखंदड़ शाइरी न आहे। ऐं मुंहिंजो अक्सर साईं सां इन ॻाल्हि ते बहस थींदो हुयो त भला जेकॾहिं पाबंद शाइरी आहे, तव्हां उनखे मञो था, ऐं पाबंद शाइरीअ में फ़न बि कोन्हे, फ़िकिर बि न आहे, उन ई जॻह ते जेकॾहिं ॿिनि सिटुनि में हिकिड़ो शाइर पंहिंजी ॻाल्हि बयानु थो करे वठे। हाणे जे सारा शगुफ़्ता जी ॻाल्हि कयूं, नज़म आहे त मुंहिंजे जिस्म जी थकावट ज़मीन खां वॾी आहे। वाह, मुंहिंजे जिस्म जी थकावट ज़मीन खां वॾी आहे। मुंहिंजे जिस्म जी थकावट ज़मीन खां वॾी आहे। पोइ ॾिसो तव्हां, हाणे इहे केॾो हिकिड़ो बयानु आहे, मुख़्तसिर लफ़्ज़ ऐं थोड़नि लफ़्ज़नि में वॾी ॻाल्हि आहे। इहे हुनजे नज़्म जूं कुझु सिटूं आहिनि जेके मूंखे तक़रीबन हमेशह यादि हूंदियूं आहिनि। मुनीर सोलंकीअ जे हवाले सां न, पर तक़रीबन असांजा जेके सभई मक़सदु आहे सीनियर शाइर, साईं सलीम गाड़वी बि जेको आहे सो मुंहिंजो उस्तादु रहियो, या जमियत शोरा हुई तंहिं महिल जा जेके बज़मूं हुयूं, बज़म सलीम बि हुई या बज़म ख़ादिम रफ़ीकी, या साईं जमियत शोरा जा जेके शाइर हुया उहे हिनखे शाइरी आज़ाद नज़्म या साईं नसरी नज़्म त वरी अञा पोइ जी ॻाल्हि आहे, पहिरियों आज़ाद नज़्म त उन्हनि खे जेको आहे शाइरीअ वारे हिन में न आणे। हू चवंदा त शाइरी उहा आहे जेका सुर ऐं संगीत सां चवण मक़सदु इलाही चवनि था त जेका शाइरी ॻाए नथी सघे उहा शाइरी। हाणे तव्हां पर जेकॾहिं पाण ॾिसूं त हाणे मज़हर हुसैन ताज़ो ई हसन दरसा नज़्म उहो ॻाए बि थो ऐं तमामु घणा हुन ते जेको आहे हाणे आकाश अंसारी जा असीं बसि रहियासीं अधूरा अधूरा, इहो नज़्म उनखे ॻायो बि वियो आहे। हाणे उनखे क्लासिकल अंदाज़ में पेश बि कयो वियो आहे। पाबंद नज़्म चई सघे, पाबंद नज़्म आहे, असीं बसि रहियासीं अधूरा अधूरा, उन में त जेको आहे सो बाक़ाइदे जेको आहे न, पर उहे नज़्म वॾा बि आहिनि थोरा, ऐं जेकी तव्हां वरी नज़्म पढ़िया सारा शगुफ़्ता या इहे त वरी असां नथा करे सघूं न, इहे गायकी में नथा थी सघनि, ॻाइण में नथा थी सघनि। पंहिंजो ख़्याल हुननि सां जेको आहे। पर मां ॻाल्हि ई थो चवां त नसरी नज़्म अहिड़ो हिकिड़ो मजमू आहे लफ़्ज़नि जो पढ़ंदड़ छिरकिजी वञे थो। ऐं मां त चवां थो जेका असां ॻाल्हि गज़ल में नथा करे सघूं, आउं ईअं चवां त नसरी नज़्म में ॻाल्हि करण जी वधीक गुंजाइश मौजूदु आहे। बिल्कुलु तव्हां सही था चओ, सही आहे न। गज़ल में पाण वरी कॾहिं कॾहिं मुझारा अची वेंदा आहिनि, काफ़ियूं न मिलंदो आहे, कॾहिं रदीफ़ न मिलंदो आहे, जेके असां टेड़ू था चऊं थल मिलंदो आहे त मिसरो न मिलंदो आहे। टिनि जेको आहे सिटुनि जो जंहिंखे टेड़ू था चऊं, जेका जापानी सिन्फ़ आहे हाइको, टेड़ू जे तमामु घणा शाइर टेड़ुनि जो हिकिड़े शाइर दोस्त जो किताब बि आयल आहे, जीअं हिकिड़ो मां तव्हांखे टेड़ू थो ॿुधायां त पहिरीं तुंहिंजी सार पिरालो जे पुल खां ॼण खजनि जी कतार। हाणे ॾिसो मीरानी साहिब जो इहो आहे, मूंखे नालो चङी तरह यादि कोन हुयो, मूंखे शाइर मौजूदु न हुजे तव्हां चओ इहो मां लिखियो आहे, ईअं बि न आहे, शाइर मौजूदु पाबंद शाइर पाण आहियूं। जेको आहे सो बाक़ी जेसिताईं गज़ल आहे जेको असां वटि आयो अरब खां, हा ईरान खां अरब खां,
अच्छा रब खां मूं सम्झो त रब खां आहे भला न न रब खां त ॾात ओॾो थी अचे ॾात त हा, ओॾो थी भले हुनखे फ़िक्री लिहाज़ खां नसरी नज़म जेको आहे फ़िक्र हो हा ॾात ओॾो थी अचे बाक़ी ॾांव जेको आहे उहो सिखी अरब खां आयो हा अरब अरब खां उन में जेको आहे मफ़हूम में मतिलबु आहे उहो बि थोरो ॿुधायो असांखे उहो जेको ग़ज़ल आहे उहो पाबंद शाइरी में थो अचे पियो जंहिंखे उरूज़ जी शाइरी थी चइजे ऐं असांजा वॾा उरूज़ जा सुठा सुठा शाइर रहिया आहिनि उन गज़ल जो मक़सदु छा आहे उनजी लफ़्ज़ी माना छा आहे उहो ग़ज़ल जेको आहे सो उहो हरणीअ जा ख़्याल मिसाल तौर त औरत सां ॻाल्हियूं करणु औरत सां ॻाल्हियूं हरणीअ उन में जेको आहे हाणे ग़ज़ल में जेकॾहिं 4 बंद 5 बंद हूंदा त उहो हर बंद जो पंहिंजो पंहिंजो जेको आहे सो पंहिंजो पंहिंजो ख़्यालु पंहिंजो पंहिंजो फ़िकुर मिसाल तौर मुंहिंजो हिकिड़ो ग़ज़ल आहे जी त वक़्त जे वहकिरे में वही थो वञा वाह वक़्त जे वहकिरे में वही थो यार आहियां मिटीअ जो ड्रही थो वञा वाह 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 वीर वक़्त जे वहकिरे में वही थो वञा यार आहियां मिटीअ जो ड्रही थो वञा तुंहिंजे ॿेड़ीअ में ॻोरो रुॻो माई हा वाह तुंहिंजे ॿेड़ीअ में ॻोरो रुॻो माई हा तुंहिंजे चए खां अॻे ई लही थो वञा वाह 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 तुंहिंजे चए खां अॻे ई चए खां ओ अॻे लही थो वाइद वञे तूं दोज़ख जा दड़का न ॾे वाह ओ वाइद तूं दोज़ख जा दड़का न ॾे आउं पाण ई ख़ुदा सां ठही थो वञा वाह वाह हाणे इहे जेके अरे बंदा लोग तुम्हारा क्या मैं जानू मेरा खुदा जाने वारो ख्याल आहे जी नींहं जो नाव आहे मलामत पिरी जी नींहं जो नाव आहे मलामत पिरी लोक छा बि चए मां सही थो वञा वाह वाह की न ईंदो जे हू चैन ईंदो किथे वाह की न ईंदो जे हू चैन ईंदो किथे पाण सजाद उन ॾे कही थो वञा वाह हाणे इहे 5 बंद आहिनि त 5 बंदनि में जेको आहे सो हाणे ग़ज़ल त थियो पर 5 बंदनि में ख़्यालु जेको आहे सो जुदा जुदा आहे हाणे इनखे जेको आहे सो चवंदो आहे हरणीअ जा ख़्याल आहिनि अरणी छाल जिते पए वञे हुते पए हा होॾे पए गज़ाला गज़ाला कॾहिं में कॾहिं वरितल गज़ल असां यादि ग़ज़ल उन में ई वरितल आहे न पर जेकॾहिं पाण कॾहिं कॾहिं ॾिसंदा आहियूं त मज़ाहिमती गज़ल बि पाण पढ़ंदा आहियूं वतुन जा देस जा बिल्कुलु उन में त औरत जी ॻाल्हि बि न आहे पर उनखे बि गज़ल ई कोठियो थो हा वञे मक़सदु हरणीअ जी छाल वारो मिसाल हिते खणी वठूं उहो मिसाल हिते खणी थो अचे उनखे जेको आहे तो जेकॾहिं वतन जे हवाले सां जेकॾहिं पूरो पाव त पोइ उनखे जेको आहे नज़म चई सघिजे थो अच्छा उनखे गज़ल न चऊं उनखे ग़ज़ल न पर लिखियल गज़ल जे फॉर्मेट में हुजे पोइ उनखे नज़म चऊं पोइ बि नज़म वेंदो उहो नज़म ॾे वेंदो जेकॾहिं उन में जेको आहे सो इहा मिराणी साहिब जी नई ॻाल्हि कई आहे नई ॻाल्हि कई आहे हिन ते बि बहस थियणु घुरिजे अॻिते हली करे ॿिए कंहिं प्रोग्राम में ॿिए शाइर खां पुछा कंदासीं पर हिकिड़ी ॻाल्हि ॿी रोशन शेख साहिब मां तव्हां खां पुछा कंदुसि जीअं शेख अयाज़ साहिब जो तव्हां ज़िक्र कयो वरी शमशेरुल हैदरी जो पाण ज़िक्र कयोसीं त उन्हनि जी शाइरीअ में नज़मनि में ख़ासि तौर ते जेका जिद्दत हुई जमालियात हुई ऐं मज़ाहिमत हुई ऐं तमामु घणो हुस्न सींगार मिटी सभु कुझु उन में हुयो ज़िक्र पर अॼुकल्ह जेको नौजवान नज़्म लिखे थो उहो सिर्फ़ु सुहिणे सनम ऐं साईं ताईं महदूदु आहे अॻिते वधे कोन थो असल में छा आहे त शेख अयाज़ जो शेख साहिब जो वॾो मुतालियो हूंदो मुशाहिदो बि हूंदो ऐं हुन हिकिड़ी पंहिंजी किताब किथे न पंहिंजो थक मुसाफ़िर बि जेको सभु किताब हिकु ई जुल्द में सहेड़े विया लिखियो अथई त मूं जॾहिं थर घुमणु वियुसि त उते मूंखां हिकिड़े थरीअ पुछियो त उहो कहिड़ो मेवो आहे जेको साल में 2 दफ़ा फरंदो आहे ऐं मूंखे न आयो त हुन ॿुधायो त इहो ॿेर आहे ॿेर आहे हाणे अहिड़ी तरह शेख अयाज़ जेके घुमिया आहिनि सफ़र कयो अथई वरी उन्हनि जूं सॼियूं ॻाल्हियूं नज़्मनि में आंदियूं अथई या नसीरी लिखण में आंदियूं हाणे शेख अयाज़ जी मिसाल तौरु हिकिड़ो नज़्म नसरी नज़्म जो टुकड़ो जी हुन में आहे त तुंहिंजो ॻोठु कहिड़ो आहे तुंहिंजो ॻोठु कहिड़ो आहे जवाब त परियां लोहे पहिरियां लोहे परियां लोहे पोइ त सारो जहान तुंहिंजो ॻोठु आहे वाह वाह परियालो जो ज़िक्र ज़िक्र हुनजो आयो हाणे परियालो में कॾहिं आयो कीअं हुनजो थियो मक़सदु आहे त हुन इहा ॻाल्हि हू पाबंद शाइरी में कोन पियो करे सघे पर जेको आहे सो हुन नसरी टुकड़े में नसरी नज़म में हुन खां पोइ हसन दरस वरी लिखियो त सारी सिंध पिरीअ जो सारी सिंध उन जी शाइरी जो मां सम्झां थो जेकॾहिं तसलसुल हिनखे चइजे तसलसुल आहे हा त तसलसुल इहो थी थो वञे अच्छा त अॼुकल्ह जेको शाइर जीअं मां तव्हांखे चयो त साईं ऐं सनम खां सवाइ अॻिते वधे कोन थो उनजो हिकिड़ो सबबु इहो बि आहे त मुशाहिदो बि न आहे मुशाहिदो बि न आहे हिकिड़े कमरे में रही करे क़ैद में असां वटि जेका सोशल मीडिया आहे न उते सोशल मीडिया ते वेही करे हिकिड़ी पोस्ट रखी छॾियो पोइ साईं वाह थी वञे की जेकॾहिं हिकिड़ो तनक़ीद थो करे त 50 तारीफ़ थी वञे क्लासिस कोन था थियनि अदबी संघ जा उहे क्लासिस कोन था थियनि जिते माण्हू ते तनक़ीद थींदी हुई उहा उन तनक़ीद में माण्हू सिखंदो हुयो सही हाणे अदबी संगत त आहे न हर जॻह ते आहे साईं ॾिसो न ॻाल्हि ॿुधो भले अदबी संगत आहे त पर अदबी संगत खे जेको हाणे अदबी संगत जेको किरदारु अदा करणु घुरिजे उहो किरदारु थी कोन रहियो आहे
तव्हां ॿुधो त सिंध जे कहिड़े ज़िले में बाक़ाइदा किथे गॾिजाणियूं थींदियूं हुजनि हिकिड़ा 2-3 शाखूं आहिनि न पर मां ॾिसंदो आहियां त फेसबुक ते फोटोज़ त ईंदा आहिनि त दस्तूरी इहो अॼुकल्ह अॼुकल्ह कुझु शाखूं एक्टिव आहिनि। मां ॻाल्हि ई थो कयां त हाणे असां सां छा मसइलो आहे त असां वटि नक़ाद कोन्हनि के अच्छा हाणे असांखे पंहिंजो पाण में सभई आहियूं सभई जेके नई टीह नौजवान शाइर आहिनि उहे पंहिंजो पाण में ई शाइरी ॿुधाइनि था हिक ॿिए खे हा, सम्झाइनि उन में था जेको बाक़ी को चङो माण्हू या वॾो को शाइर या वॾो को नक़ाद उन्हनि जे विच में छा साईं हाणे मसइलो इहो आहे त मां अर्ज़ु ई थो कयां त हाणे असां वटि हाणे भिटाई जे पाए जो असां वटि नक़ाद कोन्हे को सचल जे पाए जो असां वटि नक़ाद पहिरीं ॻाल्हि त भिटाई ईअं न चओ सचल पाए जो न कोई माण्हू इलाही पाण खे सम्झंदा अथव पहिरीं ॻाल्हि त नक़ाद जी ॻाल्हि था कयूं। भिटाई जे पाए जो भिटाई नक़ाद पहिरीं ॻाल्हि त हुयो ई कोन। भिटाई कंहिंजो जेको आहे सो इस्लाम कयो वो शाइर भिटाई त शाइर आफ़ाक़ी उन जी शाइरी आफ़ाक़ी न मां नक़ाद जी ॻाल्हि थो कयां न हाणे ॿुधायो त कॾहिं कॾहिं अहिड़ो हुनजो ख़्यालु आहे भिटाईअ जो हिकिड़ो शेर अथसि त सूरनि खे शाबास जिन मूंसां घारियो। वाह हाणे ॿुधायो अॼु जे कहिड़े शाइर जेको आहे सो सूरनि खे शाबास ॾिनी आहे। सूरनि में रड़ियूं था कनि असांजा शाइर असां ईअं मुंहुं मथो था पिटनि सूरनि खे शाबास जिन मूंसां घारियो जाते हुयसि जबल में ताते हुया पास जॾहिं प्रीअ सां मिलियासीं त वीचारा वरी विया। वाह वाह जंहिं मुनकर ऐं नकीर खे जॾहिं ॾिठाई अॻियां थी उन्हनि खे पुनूं पुछाई वाह अॻियां थी उन्हनि जे पुनूं पुछाई अदा अव्हां ई को ॾिठो साथ सॼण जो। वाह वाह इहो जेको आहे सो ईअं भिटाई इहो आफ़ाक़ी शाइर हो जंहिंखां असांजो अॼु जो शाइर त जेको आहे सो अहिड़े क़िस्म जा जो अॼु जे शाइर ते पाण अचूं था वरी नज़्म जी ॻाल्हि वरी उतां ई कंटिन्यू कंदासीं जितां पाण छॾीसीं त जीअं सानेट थिए थो हुन में 14 सिटूं थियनि थियूं बिल्कुलु ईअं ई वरी आज़ादु नज़्म में के तब्दीलियूं अचनि पियूं के वाद बीज थिए थी जीअं ॿियनि सिंफ़ुनि में अक्सर तजुर्बा थींदा रहिया आहिनि नज़्म में तव्हां जेका सिंफ़ लिखो था आज़ादु नज़्म उन में बि के तब्दीलियूं अचनि थियूं। हाणे त वरी नई तख़लीक़ जे उनवान सां बि दोस्तनि लिखणु शुरू कयो आहे नई तख़लीक़ मुख़्तलिफ़ुनि खे नाला ॾिना विया आहिनि मुख़्तलिफ़ तजुर्बा था कया वञनि शाइरीअ में बि पोइ को कामयाबु थिए थो नथो थिए पर अॼुकल्ह त मां वरी हिकिड़े शाइर खे ईअं बि ॾिठो त को का हिकिड़ी पोस्ट छॾे ॾिनई ऐं मथां लिखी छॾियईं त अंग्रेज़ी शाइर चवाणी ईअं बि थींदो आहे पोइ हाणे पाण मथां तुहमत खणण खां बजाए हीअ सिंफ़ बि यूरोप मां आई आहे हीअ बि अमेरिका मां आई आहे असल में ॿियो हिकिड़ो मसइलो आहे हुन खां पोइ वरी सभु मञनि था हुनखे असां वटि मसइलो कहिड़ो आहे ख़बर अथव असां वटि मसइलो कहिड़ो आहे इन मसइले ते ॻाल्हायूं था पाण मां हिकिड़ो ब्रेक वठिणो आहे पाण खे इन मसइले ते पाण ॻाल्हायूं था नाज़रीन असां सां गॾु रहिजो ऐं शाइरी बि हिकिड़ो मसइलो आहे शाइरी बि हिकिड़ो मामिलो आहे शाइरी बि रूह जी ग़िज़ा आहे ऐं इन रूह जी ग़िज़ा खे कीअं शाइर लिखंदा आहिनि ऐं कीअं अव्हां ताईं सुहिणो ऐं ताज़ो कलाम पहुचंदो आहे उन ते पाण ॻाल्हायूं पिया सुहिणा शाइर असां सां गॾु आहिनि तव्हां वञो केॾांहुं न असां सां गॾु रहिजो कला खेत्र में मिलूं था नंढड़ी साईअ खां पोइ। कला खेत्र में हिकु भेरो वरी अव्हांखे भलीकार चऊं था ऐं अव्हांखे ॿुधाईंदा हलूं जिन दोस्तनि जिन सॼणनि जिन महिरबाननि असांखे हाणे जॉइन कयो आहे असां वटि कला खेत्र में ॾिसूं पिया ॿ सुहिणा शाइर मौजूदु आहिनि सजात मीराणी साईं ऐं साईं रोशन शेख साहिब बि असां सां गॾु आहे ऐं उन्हनि खां शाइरीअ ते बि ॻाल्हायूं पिया पाण ऐं उन्हनि जा जेके बि फ़नी ऐं फ़िक्री पासा आहिनि उन्हनि जी शख़्सियतुनि जा उन ते बि पाण रोशनी विझूं पिया त ॻाल्हि जितां छॾींदा आहियूं पाण वरी उतां ई खणंदा आहियूं को मामिलो को मसइलो को शायदि तव्हां ॿुधायो पए त हिकिड़ो मसइलो इहो पियो आहे कहिड़ो मसइलो आहे उहो मसइलो हीअ आहे त असां वटि जेको सिख्या जो मरहलो हुअणु घुरिजे उहो आहे कोन सही असां वटि लईअ मां लठ भञी और पहा के मुताबिक़ हाणे सभु दोस्त शाइर थी विया आहिनि ख़ासि करे फेसबुक ते त ख़बर ई कोन थी पए त साईं इहो महान शाइर बि थी वियो इहो नई टे जो नौजवान शाइर बि थी वियो हाणे असां ज़ुल्म ॾिसो अच्छा ईअं फेसबुक ते मीराणी साहिब जो 2-4 ॾींहं हिकिड़े जो गज़ल आउं पढ़ां थो त फिलाणे कामरू ख़ान जो इहो गज़ल आहे वरी 5 ॾींहंनि खां पोइ साॻियो गज़ल वरी ॿिए जे नाले सां पढ़ण लाइ मिले थो ऐं पोइ वरी हिक ॿिए लाइ मयारूं हिक ॿिए लाइ सिलसिले जी कड़ी आहे फेसबुक ते जेको जंहिंजो स्टेटस ॾिसे थो उहो कॉपी करे पेस्ट करे थो ऐं माण्हू सम्झंदा त उनजो आहे हालांकि लिखणु घुरिजे उन शाइर कंहिं दोस्त जे किताब जी महूरत हुई उन में असांजो दोस्त आहे नौजवान शाइर आहे अमर इक़बाल उन जेको आहे सो चयो त हीअ शाइरीअ जो ज़ालिम दौरु आहे
ई शाइरी जो ज़ालिम दौर ज़ालिम दौर आहे ऐं जेको आहे सो हिन ज़ालिम दौर में पंहिंजी शाइरी बचाए पंहिंजी शाइरीअ खे जेको आहे सो तव्हां उन ओज ताईं चोरी खणी थियण वञो। खां बचायो। चोरी थियण खां बचाए हा ओसी ताईं खणी वञो। बाक़ी जेको आहे वर्जा या जेको आहे सो उहो त काफ़ी अॻे वरी ईअं थींदो नवां ख़्याल पाण वटि तमामु घणियूं पब्लिकेशंस बि हूंदियूं हुयूं मैगज़ीन्स हूंदा हुआ, उन्हनि में बि पाण लिखंदा हुआसीं अख़बार में सेगमेंट्स हूंदा हुआ शाइरीअ जा। उन खां पोइ बि शाइरी चोरी थियण खां बची वेंदी हुई छो त हिकिड़ो प्रूफ मिली वेंदो हुयो साबिती थी वेंदी त हीअ शाइरी सजाद वीरानी साहिब जी आहे रोशन शेख साहिब हिन खां पहिरियां लिखी चुको आहे इरशाद इहो कलाम लिखियो आहे। हाणे ख़बर न आहे न फेसबुक ते त पाण रखी छॾियोसीं ख़बर हुनजी कॉपी पेस्ट वारो चकर थो थिए। चकर थी थो वञे पर ख़ैर शाइरी वधे थी वेझे थी इन ॻाल्हि जी असांखे ॾाढी ख़ुशी आहे त शाइरी वधीक माण्हू कनि था शाइरी ऐं मां जेको चवंदुसि त लतीफ़ साईं जी जेका सिन्फ़ आहे वाई जी उहा बि जेको आहे सो जेके नौजवान शाइर आहिनि ऐं पंहिंजो ख़्यालु जेकॾहिं वाईअ में समाइनि हा हा त जेको आहे तमामु वाई तमामु घणी लिखी आहे तमामु मां बि वाईअ भिटाई खां पोइ हाणे ताईं इलाही ख़ूबसूरत सफ़र ख़ूबसूरत वाईअ जा शाइर आहिनि। भिटाई खां पोइ ख़ूबसूरत सफ़र तव्हां ॻाल्हि कई हा सफ़र ई आहे इहो वाई भिटाई खां पोइ न साईं न भिटाईअ जा न पेरनि जी खाक हूं पहिरनि जी सभु ख़ाक आहियूं वाईअ में भिटाई वीरानी साहिब जूं भलियूं वायूं ॻाल्हि मतिलबु मथां तव्हां जुमिलो अहिड़ो पंहिंजो जेको आहे सो मुंहिंजी हिकिड़ी वाई आहे त ॾाहप खे ॾावण ॾाहप खे ॾावण हूंदा आहिनि हर दौर में। जी ॾाहप खे ॾावण हूंदा आहिनि हर दौर में सीता हिकिड़ी कोन हुई सीता ऐं रावण हूंदा आहिनि हर दौर में। वाह 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 ॾाढो सुठो ॾिसी सोच न ओचरिया हा अखियुनि में सावण हूंदा हूंदा आहिनि हर दौर में। वाह वीरानी साहिब वाह गोलियूं गुलेला सिंध जा शहर ऐं वाहण हा हा हूंदा आहिनि हर दौर में सिज उभरेशल ख़ैर जो उल्कनि में आसण हूंदा आहिनि हर दौर में। वाह वाह वाईअ जे वराणीअ सां निभाव वाह वाह जो साईं इहो भला कहिड़े दौर में दौर जी ॻाल्हि कई कहिड़े दौर में तव्हांखे अवार्ड बि मिलिया शाइरी साईं शाइरीअ जे हवाले सां मां सचल अवार्ड बि जेको आहे सो माणे चुका आहियो माणे चुको आहियां। तंहिंखां पोइ जेको आहे सो बेदिल अवार्ड बि मूंखे मिली चुको आहे वाह वाह ऐं उन खां पोइ डॉक्टर अता मोहम्मद हामी अवार्ड बि आहे शाइरी ऐं नातिया शाइरीअ में मौलाना अब्दुल्ला चांडियो अवार्ड जी उहो या साईं सलीम गाड़वी अवार्ड तक़रीबन विहारो साईं सलीम गाड़वी जो तव्हां ज़िक्र कयो मुनीर सोलंकी साहिब जो ज़िक्र कयो ॿ टिनि ॿियनि शाइरनि जो बि ज़िक्र तव्हां सवेर करे विया आहियो बाक़ाइदा सिखिया कंहिंखां वठी तव्हां बाक़ाइदे सिखिया साईं मां साईं सलीम साहिबु ऐं हलीम सिंधी ऐं साईं निसार बज़मी। वफ़ा किथे न रही आहे वफ़ा तलाश न कर ख़ुदा जे वास्ते अहिड़ी ख़ता तलाश न कर तमामु बहितरीनु इहा जेको आहे सो पंहिंजे दौर तंहिंजे करे मूंखे सीनियर शाइरनि जो असरु जेको आहे सो हूंदो आहे। पोइ हाणे मुंहिंजी शाइरी में नवाण हुजे या न हुनजो असरु मां सुणी आहे मां त हिकिड़ो तव्हांजो गज़ल पढ़ियो हुयो मूंखे जेको क़दुरु यादि अचे थो हुनजो काफ़ी हुयो माफ़ करे सघंदे इंसाफ़ करे सघंदे ऐं उन में अंग्रेज़ी काफ़िया बि हुया त हाफ़ करे सघंदे अहिड़े क़िस्म जो हेॾा दर्द मुंहिंजा जेकॾहिं यादि आहे त पोइ ॿुधायो मूंखे। हा साईं या वरी तव्हां जेसि ताईं ॻोल्हे वठो तेसि ताईं को ॿियो सुवालु कयां रोशन शेख खां। हा हा साईं हा अच्छा इहो ॿुधायो रोशन शेख साहिबु तव्हां कालम निगार बि आहियो बिल्कुलु आज़ादु नज़्म बि लिखो था ऐं तव्हांजा कालम बि मुख़्तलिफ़ अख़बार में छपंदा रहंदा कॾहिं कॾहिं नज़र मां गुज़रंदा आहिनि ॾाढो सुठो। अॼुकल्ह रेगुलर हिकु सिंधी अख़बार मां लिखां पोइ हफ़्तेवार कालम आहे हा हा बिल्कुलु पाणीअ में पथर जो उनवान सां मुंहिंजो मुस्तक़िल उनवान पोइ उनजे लाइ छा करिणो पवंदो आहे तव्हांखे हिकिड़ो हफ़्ते में कालम ॾियणो आहे पोइ कॾहिं कॾहिं ईअं ई रटो हणी लिखिणो आहे बसि या उन में बि के अहसास के जज़्बा बि हूंदा आहिनि पाण पंहिंजो पाण जेकॾहिं रटे जी ॻाल्हि न आहे हिकिड़ो कालम छपजण खां पोइ साॻियो ई मथे में हिकिड़ो भणवाटी हूंदी आहे मथे में सूर हूंदो आहे त यार हिन हफ़्ते ही कालम ॾियणो आहे लिखिणो आहे पोइ इहो मौज़ूअनि जी त लिखण लाइ त खोड़ मौज़ू आहिनि पर कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे जॾहिं लिखण ते वेहंदो आहे त पोइ अहिड़ो मौज़ू जेको सभिनी मथां हावी थींदो आहे उन ते लिखिजी वेंदो आहे। कॾहिं कॾहिं के शयूं न चाहींदे बि लिखिजी वेंदियूं के शयूं वरी लिखणु चाहियूं तॾहिं बि लिखी न आहिनि सघिबियूं उन ते नथो लिखी सघिजे थी सघे थो हाणे पर कॾहिं कॾहिं आउं ॾिसंदो आहियां त आउं सोचींदो आहियां त के शयूं असां जॾहिं लिखणु वेहंदा आहियूं आदत थी वेंदी आहे रुटीन में मामिलो थी वेंदो आहे त पोइ असां सदाईं सुठी शइ बि लिखी वेंदा आहियूं ऐं इहो असांजे रूटीन में थी वियो आहे कालम लिखणु जीअं नाले वारो कालम निगार आहे एजाज़ मंगी साहब जेकी बि पढ़ो तमामु बहितरीनु कालम जेकी बि उनजा कालम पढ़ो तव्हांखे किथे बि ईअं न लॻंदो त इन को 10 मिंटनि में कालम लिखियो हूंदो हालांकि उहो कंदो ई हाणे ईअं आहे त 10-15 मिंट में कालम लिखंदो कुझु वक़्तु अॻु में फ़क़ीरमंद लाशारी जा जेके माना तंहिं महिल अख़बार निकिरंदी हुई जागो में जेके हुनजा इदारा हूंदा हुआ तमामु ईअं अखियुनि मां पाणी अची वञे जेकॾहिं उहो करंट इशूज़ ते हुनजा इदारा पढ़ण जहिड़ा हूंदा हुआ सही फ़क़ीरमंद लाशारीअ जा साईं उहो आहे त इंसाफ़ करे सघंदे इंसाफ़ कंदासीं नहीं ॿुधायो इंसाफ़ करे सघंदे दिलि साफ़ करे सघंदे वाह मां ॾोह मञा बि खणी तूं माफ़ करे सघंदे वाह वाह इहो साईं मुक़रर मां ॾोह मञा बि खणी मां ॾोह मञा बि खणी
तूं माफ़ करे सघंदे वाह हिन में तूं मुंहिंजे मुहबत जो एतराफ़ करे सघंदे वाह वाह ही मुंहिंजा दर्द पिरी ॾस हाफ़ करे सघंदे वाह वाह ही मुंहिंजा दर्द पिरी ॾस हाफ़ करे सघंदे। वाह हाणे आउं हलां थो पियो सियाफ़ करे सघंदे वाह 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 ॿुधो सही माना एतिरो सहारो बि ॾेई सघंदे अलाए न अलाए या साईं तोखां धार थियां हा गज़ल जो आहे तोखां धार थियां शाइर खे चयोसीं हिकिड़े गज़ल ॿियो पाण ॿुधो साईं हा न न इन ॻाल्हि शायदि ॾिजो त शाइर ॿुधाईंदा अथव ॿुधो साईं तोखां धार थियां गुनहगार थियां वाह तूं त ॿार थिएं मां बि ॿार थियां हा 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 वाह। वाह वाह साईं वाह वाह तूं त ॿार थिएं मां बि ॿार थियां वाह। तुंहिंजे ॻोठ अची कंहिं ते ॿार थियां वाह 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 काफ़ियो ॾाढो मामूल मूजिबि आहे मामूल मूजिबि इस्तेमालु थींदो आहे ॿार आज़ार ॿार पर पर ख़्यालु न हुआ ख़्यालु ख़्याल न आहे इस्तेमाल जो तरीक़ो बि। आओ पिरी मूॾे गुलनि हार थियां हथ रता कर तूं मेहंदीअ ॾार थियां वाह वाह सजाद सूंहं मथां मां हर हर वार थियां वाह वाह तोखां धार थियां गुनहगार थियां वाह वाह मां ॻोठ अचां तुंहिंजे कंहिं ते मां बार- ॻोठ मां तुंहिंजे ॻोठ अची कंहिं ते मां कंहिं ते ॿार थियां कंहिं ते बार थिया। मां तुंहिंजे ॻोठ अची कंहिं ते ॿार थियां अच्छा ॿी हिकिड़ी ॻाल्हि सजर साहिबु तव्हां खां पुछा कंदुसि त अॼुकल्ह जे नौजवान जी शाइरी पढ़ो था नज़र मां गुज़रे थी छा था महसूसु कयो उहो बि सुठो लिखनि पिया साईं तमामु बहितरीनु मूंखे ॿ टे शाइर सईद जिन जो हाणे वेझड़ाईअ में जेको आहे सो इंतकाल थी वियो असांखां इलाही नंढो हो अच्छा मुलाक़ात थी मूंखे चई अञा मूंखे 12 साल जेको आहे सो सर्विस करणी आहे माना अञा 40 ऐं 50 जे विच वारे हुन में दहाके में तमामु सुहिणो शाइर हुयो मां उन खां मुतासिर वाह त नज़्म में बि तमामु घणा सुहिणा शाइर बिल्कुलु कालरो थियो ॿ टे ॿिया शाइर ॿ टे नौजवान अमर गुल आहे हा, हा। ऐं अमीन जो बि सुठो ख़ालिद पाबंद चांचो आहे। ख़ालिद चांचो आहे उहे बि ॾाढो सुठो लिखनि था नज़्म एॾा रवानीअ सां रवानीअ सां लिखनि था। नज़्मनि में जेको आहे मतिलबु नज़्म जी सिंफ़ बि पंहिंजी वाद में आहे बिल्कुलु वाद में तरक़ी आहे, थिए थी उनखे तरक़ी वधी थिए थी। ॾाढी सुहिणी ॻाल्हि ॾाढो मज़ो आयो तव्हां सां कचहरी कंदे ऐं अणमुदाइदा शेर बि ॿुधासीं ॾाढो मज़ो आयो सजाद बीरानी साहिबु असां लतीफ़ जे हवाले सां बि हिकिड़ो ख़ूबसूरत प्रोग्राम कंदासीं पर ॿिए भेरे प्रोग्राम जो वक़्तु महदूद हूंदो आहे कचहरी पंहिंजी रहिजी वेंदी आहे पर छा कजे वरी पाण विछड़ंदासीं त मिलण जे लाइ इंशाअल्लाह तव्हांजी वॾी महिरबानी जो तव्हां क़ीमती वक़्तु सीट आहे में आयो लख तोरा तव्हांजा नाज़िम यकीनन तव्हांखे अॼोको प्रोग्राम बि वणियो हूंदो ऐं ईंदड़ प्रोग्राम कला खेत्र में वरी को कला जो कोहिनूर असां सां गॾु हूंदो वरी उन सां बि का मिठी गुफ़्तगू थींदी उन सां बि का सुठी गुफ़्तगू थींदी तेसीं ताईं पंहिंजे मेज़बान इरशाद जागीराणीअ खे इजाज़त ॾींदा अला भाई।